अस्सलाम वालेकुम दोस्तों, मुझे यूट्यूब चैनल सिंधी मालूमात मां तव्हां सभिनी दोस्तनि खे भली कार ऐं ख़ुश आमदीद चवां थो। दोस्तों, सिंधी अदाकार ऐं डायरेक्टर अली रज़ा मैसर पत्थर दिल ड्रामे में एड थी चुको आहे। अली रज़ा मैसर पत्थर दिल ड्रामे में कहिड़ो किरदारु अदा कंदो, मां तव्हां दोस्तनि खे हिन वीडियो में ॿुधाइण वारो आहियां। दोस्तों, वीडियो शुरू करण खां पहिरां मां तव्हां दोस्तनि खे हिकु नंढड़ी गुज़ारिश कयां थो त हिन वीडियो खे लाइक कयो। जेकॾहिं असांजे यूट्यूब चैनल खे तव्हां सब्सक्राइब न कयो, चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे निशान ते ज़रूरु क्लिक कयो। दोस्तों, मां तव्हां दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां, सिंधी अदाकार ऐं डायरेक्टर अली रज़ा मैसर पत्थर दिल ड्रामे में कमु करे रहियो आहे। पत्थर दिल ड्रामे में अली रज़ा मैसर सैयद निसार शाह जे भाउ जो किरदारु अदा करे रहियो आहे। पत्थर दिल ड्रामे में सैयद निसार शाह जो नालो शेरल आहे ऐं जॾहिं त अली रज़ा मैसर जो नालो चमचू आहे। दोस्तों, ज़हर ज़िंदगी ड्रामे में तमामु जल्द अली रज़ा मैसर जी एंट्री थींदी। अली रज़ा मैसर 30 किस्तनि खां पोइ ईंदो ऐं ड्रामे में मुकमिल किस्तनि ताईं पंहिंजो किरदारु अदा कंदो। दोस्तों, उमेद कयां थो त हीअ वीडियो तव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदो। वीडियो पसंदि अचण ते वीडियो खे लाइक कयो। जेकॾहिं असांजे यूट्यूब चैनल खे तव्हां सब्सक्राइब न कयो, चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे निशान ते ज़रूरु क्लिक कयो।